अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो रागी ग़ुलाम हुसैन उमराणी फ़नकारी खां अॻु छा कंदो हो। फ़नकार ग़ुलाम हुसैन उमराणी आख़िर कहिड़नि सबबनि जे करे फ़नकार थियो। ग़ुलाम हुसैन उमराणी जो असुलु ऐं ॻोठाणो नालो केरु आहे, सभई ॻाल्हियूं अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां मां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो नाले वारो ऐं मशहूरु रागी ग़ुलाम हुसैन उमराणी फ़नकारी खां अॻु हिकु धनार हो। तक़रीबन सुबुह खां वठी शाम ताईं 70-80 जे लॻभॻि बकरियूं चारींदो हो। ग़ुलाम हुसैन उमराणी बकरियूं चारण दौरान पाण सां गॾु टैप बि खणी वेंदो हो, जंहिंमें हू जलाल चांडे जा गीत बि वॾे शौक़ सां ॿुधंदो हो। ग़ुलाम हुसैन उमराणी ॻोठ में थींदड़ शादी जे प्रोग्रामनि में डांस बि कंदो हो। ग़ुलाम हुसैन उमराणी खे नंढपण खां ई ॻाइण जो वॾो शौक़ु हो ऐं माल चारण दौरान बि ग़ुलाम हुसैन उमराणी जलाल चांडे जा गीत पंहिंजे ज़बानी गुनगुनाईंदो हो। ग़ुलाम हुसैन उमराणी फ़नकार थियण बाद केतिरा ई एल्बम कया पर ग़ुलाम हुसैन उमराणी खे उहा शोहरत न मिली। जॾहिं ग़ुलाम हुसैन उमराणी ते मुमताज़ मौलाई पंहिंजो हथु रखियो त सिंध जे झरजंग में ग़ुलाम हुसैन उमराणी आशिक़ मजबूर सॾिजण लॻो ऐं नंढे तोड़े वॾे जे ज़बानी ग़ुलाम हुसैन उमराणी जो गीत हो। ग़ुलाम हुसैन उमराणी शोहरत जे नशे में एतिरे क़दुरु मगरूर थियो, शाइरनि जो क़दुरु त ठहियो पर संदसि शाइरनि ॾे ॾिसण बि पसंदि न कंदो हो। ग़ुलाम हुसैन उमराणी जी शोहरत ज़वाल पज़ीर तॾहिं थी जॾहिं ग़ुलाम हुसैन उमराणी खां मुमताज़ मौलाई ऐं सिंध जे बहितरीन शाइर महर टिबाई पंहिंजो हथु ग़ुलाम हुसैन उमराणी खां कढियो। उन खां पोइ ग़ुलाम हुसैन उमराणी उर्दू ॿोली में बि केतिरा ई एल्बम कया पर उहा शोहरत ग़ुलाम हुसैन उमराणी खे न मिली जेका शुरू में मिली। एतिरे क़दुरु ग़ुलाम हुसैन उमराणी केतिरा ई ड्रामा बि रिकॉर्ड कराया पर संदसि चवण जो मक़सदु त ग़ुलाम हुसैन उमराणी जो वयल वक़्तु वरी ॿीहर न मोटी आयो। ग़ुलाम हुसैन उमराणी हिकु अहिड़ो बि गीत ॻायो जंहिं ते ग़ुलाम हुसैन उमराणी खे काफ़ी महफ़िलनि में मार बि मिली। अचो त तव्हांखे उहो गीत बि ॿुधायूं जंहिं ते ग़ुलाम हुसैन उमराणी खे मार मिली। ये ज़मीन वाले तो फिर ज़मीन वाले हैं, आसमान वालों की छातियां धड़कती हैं, आसमान वालों की छातियां धड़कती हैं। फ़नकार थियण खां अॻु ग़ुलाम हुसैन उमराणी खे गुल्लू नाले सां सॾियो वेंदो हो ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी जो ॻोठाणो नालो गुल्लू हो। वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।